नाज़रीन, ठुल में रॉड्स खाते में मुबैना करप्शन वारो मामलो साम्हूं अचण खां पोइ अदालती हुक्म ते एंटी करप्शन जी टीम मुख़्तलिफ़ स्कीमुनि जा दौरा कया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मुख़्तियार डुल। जी मुख़्तियार, कहिड़ा तफ़सील आहिनि? खाते में मुबीना करप्शन जो वारो मामलो जो ठुल हाई कोर्ट जे हुकुम ते जो एंटी करप्शन जे लाड़का जी टीम जो पारां ठुल जे 50 खां वधीक जेके स्कीमनि मुबीना करप्शन वारे मामले जे जांच जे लाइ मुख़्तलिफ़ स्कीमनि जो दौरो कयो। ठुल एंटी करप्शन जी टीम जो रोडस खाते जो 80 दो कंत्राणी खां स्कीम जो कित ते केतिरनि ई पेमेंट जी थियण ते मामले ते जांच वधी त कुझु मूंखे का बि ख़बर न आहे जो चवणु हाई कोर्ट जे हुकुम ते जेको स्कीम जो दौरो कयो वियो आहे एंटी करप्शन जी टीम। स्कीम जे दौरे दौरान जेको अक्सर स्कीमनि ते को बि कमु 0-0 आहे ऐं स्कीम जे ते कमु न कया विया रोड जे नाले ते बि करोड़नि रुपयनि जो करप्शन थी आहे। जी मुख़्तियार डुल, महिरबानी जी।